नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंधकोट में ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर मंवर मठाणी मुस्तहक माण्हुनि में एहसास प्रोग्राम तहत इमदादी रक़म विरहाइण लाइ कंधकोट, कशमोर ऐं गुड्डू अंदर क़ाइम कयल सेंटरनि जो दौरो करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर सेंटरनि जे इंचार्ज ऐं मुक़ररु कयल अमले खे हिदायतूं ॾींदे चयो त सेंटरनि ते ईंदड़ मुस्तहक माण्हुनि लाइ क़ाइदा ऐं क़ानून ते अमल खे यकीन बणाए रश न कई वञे, 6 फुट जो फ़ासिलो रखियो वञे, कोरोना वायरस खां बचाव जे लाइ ॾसियल एहतियाती तदाबीरनि ते अमल करायो वञे। जॾहिं त इमदादी रक़म वसूल कंदड़ माण्हुनि में समाजी फ़ासिलो बरक़रार रखण सां गॾु हथ धोइण, पीअण जे साफ़ पाणी समेत बुनियादी सहूलियतुनि जो पिणु ख़ासि ख़्यालु रखियो वञे। हिन खेनि इहा पिणु हिदायत कई त रश खां बचाव ऐं मुस्तहक माण्हुनि में वक़्त सर इमदादी रक़म विरहाइण लाइ सेंटरनि ते अमले जी मौजूदगी ऐं कैश जो बंदोबस्तु कयो वञे। डिप्टी कमिश्नर मुस्तहक माण्हुनि खां सेंटर अमले जे रवैये ऐं ॿियनि मसइलनि बाबति मालूमात वरिती, जॾहिं त वधीक कटौती कंदड़ अमले खे पुलिस हवाले कयो वेंदो। इन मौक़े ते अवाम खे हिदायत कई त कंहिं बि क़िस्म जी कटौती कई वञे त हिन हवाले सां इंतज़ामिया सां राब्तो कयो वञे। डिप्टी कमिश्नर कशमोर एक्ट मंवर मठाणी असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख़्तियारकारनि खे हिदायत कई है त हू पंहिंजे तालके में एहसास प्रोग्राम सेंटरनि ते अचानक दौरा कनि ऐं इज़ाफ़ी रक़म वठंदड़नि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।